यूहन्ना अध्याय 11। लाज़र जी मौत। हिकु लाज़र नाले जो माण्हू बीमार हो। उहो बैतनिया नगर जो हुयो, जिते मरियम ऐं संदसि जी भेण मार्था रहंदियूं हुयूं। इहा उहा ई मरियम हुई जंहिं यीशुअ जे पेरनि ते अतरु विधो हुई ऐं पोइ हुन जे पेरनि खे पंहिंजे वारनि सां उघी छॾियो हुई। इन ई मरियम जो भाउ लाज़र बीमार हुयो। इन करे लाज़र जी ॿिन्ही भेनरुनि यीशुअ खे इहो चवाए मोकिलियो, हे प्रभु, ॾिस, जंहिंसां तूं प्यार कंदो आहीं उहो बीमार आहे। इहो ॿुधी यीशुअ ईअं चयईं, इन बीमारीअ जो अंजाम मौत कोन्हे, पर इहा बीमारी परमेश्वर जी महिमा जे लाइ आहे, ताकि इन जे द्वारा परमेश्वर जे पुट जी महिमा थी सघे। यीशु मार्था, उन जी भेण मरियम ऐं लाज़र सां प्यार कंदो हुयो। सो जॾहिं यीशुअ इहो ॿुधो कि लाज़र बीमार आहे, त बि यीशु 2 ॾींहंनि ताईं उते ई रही पियो जंहिं जॻहि ते उहो हुयो। इन खां पोइ यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, अचो असां वरी यहूदा जे क्षेत्रनि में हलूं। इन ते चेलनि यीशुअ खे चयो, हे गुरु, कुझु ॾींहं पहिरियों ई यहूदी धर्म गुरु तोखे पथर हणी करे मारे पिया छॾणु चाहिनि, ऐं छा त बि तूं उते ई वञणु थो चाहीं? यीशुअ उन्हनि खे चयईं, छा ॾींहं में 12 कलाक रोशनी न हूंदी आहे? जेकॾहिं कोई ॾींहं जी रोशनीअ में हलंदो आहे त उहो धिको न खाईंदो आहे, छोकी इन जगत जी रोशनीअ खे ॾिसंदो आहे। पर जेकॾहिं कोई राति जो हलंदो आहे त उहो धिको खाईंदो आहे, छोकी राति में रोशनी न हूंदी आहे। इहे ॻाल्हियूं चवण खां पोइ यीशुअ चेलनि खे चयईं, असांजो दोस्त लाज़र सुम्ही पियो आहे, पर मां उन खे उथारणु थो वञा। इन ते चेलनि यीशुअ खे चयो, हे प्रभु, अगरि जे लाज़र सुम्ही पियो आहे त पोइ उहो ठीकु थी वेंदो। यीशुअ चेलनि खे लाज़र जी मौत जे बारे में चयो हुई, पर उहे ईअं सम्झा कि यीशु निंड खां सुम्हण जे बारे में ॻाल्हि करे रहियो आहे। सो इन करे यीशुअ उन्हनि खे साफ़ साफ़ चयईं, लाज़र मरी वियो आहे, ऐं मां तव्हां जे करे आनंदित आहियां कि मां उते न हुउमि, छोकी हाणे तव्हां मुंहिंजे मथां विश्वास करे सघंदव। सो अचो हाणे असां लाज़र वटि हलूं। इन ते थोमा, जेको दिदुमुस चवाइजंदो आहे, उन पंहिंजे साथी चेलनि खे चयईं, अचो असां बि यीशुअ सां गॾु मरण जे लाइ हलूं। यीशु पुनरुत्थान ऐं जीवन आहे। सो जॾहिं यीशु हुते पहुतो त हुन खे इहा ख़बर पई कि लाज़र खे कब्र में रखे 4 ॾींहं थी विया आहिनि। बैतनिया गाम यरूशलेम शहर खां लॻभॻि 3 किलोमीटर परते हो। उन वक़्तु ॾाढा ई यहूदी लाज़र जी मौत जे करे मार्था ऐं मरियम खे परचाणी ॾियण जे लाइ आया हुआ। जॾहिं मार्था इहो ॿुधो कि यीशु अची रहियो आहे त उहा हुन सां मिलण जे लाइ वई, पर मरियम घर में ई रही। मार्था यीशुअ खे चयईंसि, हे प्रभु, अगरि तूं हिते हुजी हां त मुंहिंजो भाउ न मरे हां, पर मूंखे ख़बर आहे कि तूं हाणे बि परमेश्वर खां जेको घुरंदे उहो तोखे ॾींदे। यीशुअ मार्था खे चयईंसि, तुंहिंजो भाउ वापसि जी उथंदो। इन ते मार्था यीशुअ खे चयईंसि, मूंखे ख़बर आहे कि मुंहिंजो भाउ अंत में पुनरुत्थान वारे ॾींहं ते वापसि जी उथंदो। यीशुअ चयईंसि, पुनरुत्थान ऐं जीवन मां ई आहियां। जेको भी मुंहिंजे मथां विश्वास करे थो, उहो अगरि मरी बि वञे त बि अनंत काल ताईं जिंदो रहंदो, ऐं जेको जिंदो आहे ऐं मुंहिंजे मथां विश्वास थो करे, उहो अनंत काल ताईं न मरंदो। छा तोखे इन ॻाल्हि ते विश्वास आहे? मार्था यीशुअ खे चयईंसि, हा, हे प्रभु, मूंखे विश्वास आहे कि तूं ई परमेश्वर जो पुटु मसीह आहीं, जेको जगत में अचण वारो हो। यीशु रुनो। इहो चई करे मार्था हुतां हली वई ऐं पंहिंजी भेण मरियम खे अकेले में सॾु करे ईअं चयईंसि, गुरु इते ई आहे ऐं तोखे सॾु थो करे। इहो ॿुधी मरियम ओॾी महिल ई उथी करे यीशुअ सां मिलण वई। यीशु त अञा ताईं गामड़े में न पहुतो हो ऐं उन जॻहि ते ई हो जिते मार्था संदसि सां मिली हुई। पोइ जेके यहूदी घर में मरियम खे तसली ॾेई रहिया हुआ, जॾहिं उन्हनि मरियम खे ओचितो उथी करे ॿाहिरि वेंदे ॾिठऊं त उहे बि ईअं सोचे करे उन जे पोयां पोयां विया कि उहा कब्र ते रोअण जे लाइ थी वञे। उन खां पोइ मरियम उन जॻहि ते पहुती जिते यीशु हो।
यीशुअ खे ॾिसंदे ई मरियम उन जे पेरनि ते किरी पई ऐं ईअं चवण लॻी, हे प्रभु, अगरि तूं हिते हुजी हां त मुंहिंजो भाउ न मरे हां। जॾहिं यीशु मरियम खे ऐं उन यहूदियुनि खे जेके संदसि सां गॾु आया हुआ रोवंदे ॾिठई त उहो अंदर में व्याकुल थी वियो ऐं हुन खे ॾाढो दुख थियो। पोइ यीशुअ उन्हनि खां पुछो, तव्हां लाज़र खे किथे रखियो अथव? उन्हनि यीशुअ खे चयो, हे प्रभु, तूं हली करे ॾिस। यीशु रुनो। यीशुअ खे रोईंदे ॾिसी यहूदी चवण लॻा, ॾिसो, हे लाज़र सां केॾो प्यार कंदो आहे। पर उन्हनि मां कुझु ॼणनि ईअं चयो, इन त अंधे खे ठीकु कयईं, पोइ छा हे एतिरो बि न पियो करे सघे कि लाज़र न मरे हां? लाज़र खे मौत मां ज़िंदो करणु। यीशु वरी पंहिंजे दिलि में उदास थियो ऐं पोइ कब्र ते आयो। उहा कब्र हिकु गुफ़ा हुई जंहिंजे मुंहं ते हिकु वॾो पत्थर रखियलु हुयो। यीशुअ चयईं, कब्र तां पत्थर हटायो। इन ते मुहल लाज़र जी भेण मार्था यीशुअ खे ईअं चवण लॻी, हे प्रभु, उन खे मरे 4 ॾींहं थी विया आहिनि, हाणे त उन मां बांस ईंदी हूंदी। यीशुअ मार्था खे चयईंसि, छा मां तोखे इहो न चयो हो, अगरि तूं विश्वास कंदीअ त परमेश्वर जी महिमा खे ॾिसंदीअ? सो इन ते माण्हुनि पत्थर खे हटायो। पोइ यीशुअ स्वर्ग ॾांहुं निहारे करे चयईं, हे पिता परमेश्वर, मां तुंहिंजो धन्यवाद थो कयां कि तूं मुंहिंजी ॿुधी वरिती अथई। मूंखे ख़बर आहे कि तूं हमेशह मुंहिंजी ॿुधंदो आहीं, पर जेकी भीड़ हिते आसे पासे में बीठी आहे उन जे करे मां इहो चयो, जंहिंसां इहे विश्वास करे सघनि कि तूं ई मूंखे मोकिलियो अथई। इहो चवण खां पोइ यीशुअ वॾे आवाज़ सां पुकारे करे ईअं चयईं, हे लाज़र, कब्र मां ॿाहिरि निकिरी अच। इन ते लाज़र जेको मुहल हो उहो कब्र मां ॿाहिरि निकिरी आयो। उन जा हथ पेर कफ़न सां ॿधल हुआ ऐं उन जो मुंहुं बि हिकु रुमाल सां वेढ़ियल हो। सो यीशुअ माण्हुनि खे चयो, हुन खे खोले छॾियोसि ताकि हे वञी सघे। यीशुअ जे ख़िलाफ़ साज़िश। उन खां पोइ जेके यहूदी मरियम सां गॾु आया हुआ उन्हनि मां ॾाढनि ई यीशुअ जो इहो कमु ॾिसी करे हुन ते विश्वास कयूं। पर उन्हनि मां कुझु ॼणा फरीसियुनि वटि विया ऐं जेको कमु यीशुअ कयो हुयो उन जी ख़बर ॾिनऊं। सो इहो ॿुधी मुख्य याजकनि ऐं फरीसियुनि यहूदी महासभा खे इकठो करे ईअं चयूं, असां छा कयूं? इहो माण्हू त ॾाढा चिन्ह चमत्कार करे रहियो आहे। जेकॾहिं असां यीशुअ खे ईअं ई छॾे ॾींदासीं त सभु माण्हू इन ते विश्वास करण लॻंदा ऐं पोइ रोमी अधिकारी अची करे असांजे मंदर ऐं देश खे बि नाश करे छॾींदा। उन्हनि मां कैफा नाले जे हिकु माण्हूअ जेको उन साल जो महायाजक हुयो उन्हनि खे चयईं, तव्हांखे कुझु बि ख़बर कोन्हे ऐं न ई तव्हांखे इन ॻाल्हि जी सम्झ आहे कि तव्हांजे लाइ भलो छा आहे। इहो ज़रूरी आहे कि असांजी सॼी जातीअ जे लाइ हिकु माण्हू मरे ताकि सॼी जाती नाश न थिए। कैफा इहा ॻाल्हि पंहिंजी तरफ़ खां न चयईं, पर उन साल जो महायाजक हुजण जे करे उन इहा भविष्यवाणी कयईं कि यीशु असां यहूदी माण्हुनि जे लाइ मरंदो ऐं न ई सिर्फ़ असां यहूदी माण्हुनि जे लाइ पर परमेश्वर जे विछड़ियल ॿारनि खे बि इकठो करण जे लाइ। सो उन ॾींहं खां पोइ यहूदी धर्मगुरु यीशुअ खे मारे छॾण जो मंसूबो ठाहिण लॻा। सो इन करे यीशुअ उन वक़्त खां पोइ यहूदा क्षेत्र जे माण्हुनि जे विच में खुलेआम घुमण फिरण बंदि करे छॾियईं ऐं पोइ उहो यरूशलेम शहर खे छॾे करे बयाबान जे वेझो इफ्राहिम नाले जे नगर में हली वियो। उते उहो पंहिंजे चेलनि सां गॾु रहण लॻो। यहूदियुनि जो फसह जो त्योहार वेझो हुयो, इन करे ॾाढा ई माण्हू फसह जे त्योहार खां पहिरियों पंहिंजे पंहिंजे क्षेत्रनि मां यरूशलेम शहर में पंहिंजे पाण खे शुद्ध करण जे लाइ विया। उहे अची करे यीशुअ खे ॻोल्हण लॻा ऐं मंदर में बीह करे पाण में हिक ॿिए खां पुछण लॻा, तव्हांखे छा थो लॻे कि यीशु फसह जे त्योहार में ईंदो कि न? मुख्य याजकनि ऐं फरीसियुनि यीशुअ खे गिरफ़्तार करण जी मनसा सां इहो हुकुम ॾेई रखियो हो कि अगरि कंहिंखे ख़बर हुजे कि यीशु किथे आहे त असांखे ॿुधाए।